कराची में आबादगार अगवाणनि पारां जेको धरणो हो कमनि जो अघु सही मुक़ररु न करण ख़िलाफ़ जेको बिलावल असां अॻियां धरणो हो, जंहिंखां पोइ आबादगार अगवाण मुमताज़ मरी ऐं ॿिया जेका आबादगार अगवाण गिरफ़्तार थिया आहिनि, उनखां पोइ हिते जा आबादगार अगवाण ऐं मरी बिरादरी जा माण्हू प्रेस क्लब जे अॻियां धरणो अथनि। मुमताज़ मरी उनखे गिरफ़्तार कयो अथनि, उनखे फौरी तौर रिहा न कयूं त असीं हैदराबाद रोड बंदि कंदासीं, उते धरणो हणंदासीं टोल प्लाज़ा ते। कमान जो अघु सरकारी ज़रूरु 182 नोटिफिकेशन निकितो, पर जेको अघु मिलूं ॾिनो पियो वञे उहो 130 रुपया पियो ॾियनि। पीपल्स पार्टी वरी क़यादत कंदो त नज़रदानी पंहिंजे रेटनि ते करियो, असांजा जेके माण्हू ॿधाया आहिनि उन्हनि खे छॾियो, न त हाणे इहो एहतजाज मीपो ख़ात्म जी अॼु शुरू थियो, इहो उन महिल उथंदो जेसिताईं मिलुनि जो ऐलान अघु सरकारी जेको 182 न ॾींदा ऐं प्लस में असांजो मुमताज़ मरी ऐं ॿिया आबादगार आज़ादु न थींदा त ओसि ताईं असीं हीअ एहतजाज ख़तमु कोन कंदासीं। कमान जो नोटिफिकेशन जारी न करे हिकिड़ो लॉलीपॉप मुंह में ॾिनो वियो, जंहिंजे करे ही तमामु हारी ग़रीब मिसकिन हारी ऐं आबादगार हिननि जो हिकिड़ो मुआशी क़तल आहे। असां पूरो मन हिकिड़ो एहतिजाज लाइ बिलावल हुआसीं, उनजो नतीजो इहो ॾिनो जो धरणे में असांजी हुकूमत असांजे सिंधी माउरनि खे मारे कुटे मिसकिन हारियाणियूं मायूं बि उन्हनि खे पाणी जा हणी सियारे में पुसाए गिरफ़्तार कयो वियो। हिन जो चवणो त जेसि ताईं आबादगार अगवाणनि खे आज़ादु न कंदा तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो। कैमरामैन अबीउल्लाह लगारी, एजाज़ भट्टी नज़ीर, पवां, सिंटी न्यूज़ में प्रकाश।